Studio. You are watching 11 AM Bulletin. आदमशुमारी में सिंध जे घराणनि में भातियुनि जो अंग घटि ॾेखारण जो इंकशाफ। पार्लियामानी कमेटी में पेश कयल दस्तावेज़नि में ख़ैरपुर ऐं कंबर में तादाद सभ खां घटि ज़ाहिर। दस्तावेज़नि में इंकशाफ कयो आहे त साल 2014 में मल्टीपल इंडिकेटर क्लस्टर सर्वे में सिंध जे घराण जो जेको अंग ॾेखारियो वियो उहो 2017 जी आदमशुमारी में घटि ज़ाहिर कयो वियो आहे। ख़ैरपुर में 2014 जी सर्वे में घराणनि में भातियुनि जो तादाद 8.6 ॾेखारियो वियो हो। 3 सालनि खां पोइ उहो तादाद घटाए 5.8 ॾेखारियो वियो। कंबर शहदाद कोट ज़िले में घराणे जी साइज़ 8.7 ज़ाहिर कई वई हुई, जंहिंखे 2017 जी आदमशुमारी में घटाए 2.7 ॾेखारियो वियो। सखर ज़िले में ज़ाहिर थियल एवरेज घराणे जी साइज़ घटाए 5.7 भाती ॾेखारिया विया। हैदराबाद में 1.9 ऐं ॼामशोरो में भातियुनि जो 1.5 अंग घटायो वियो। दस्तावेज़नि में कराची, दादू, कश्मीर, जैकबाद, लाड़काणो, शिकारपुर, नवाबशाह, मीरपुर ख़ास ऐं उमरकोट ज़िले सूदो समूरे सिंध में घराणनि जे भातियुनि जो अंग घटि ज़ाहिर करण जो इंकशाफ। नैब हथां गिरफ़्तार थियण बाद लाहौर जी कोट लखपत जेल में क़ैद हमज़ा शहबाज़ कोरोना वायरस जो शिकार थी वियो। नवाज़ लीग जे मरकज़ी तर्जुमान मरीम औरंगज़ेब पंजाब असेंबली जे ऑपोज़िशन लीडर खे कोरोना जी तस्दीक़ कंदे चयो आहे त हमज़ा शहबाज़ 3 ॾींहनि खां बुखार में मुब्तला आहे। इलाज में लापरवाही थियण जी सूरत में हमज़ा शहबाज़ जी हालत वधीक ख़राब थी सघे थी। खेसि जेल मां अस्पताल मुंतक़िल करण लाइ हंगामी बुनियादुनि ते क़ानूनी घुर्जूं पूरियूं कयूं वञनि। नवाज़ लीग जे सदर शहबाज़ शरीफ़ पुट जी जल्द सेहतियाबी लाइ दुआ जी अपील कंदे चयो आहे त हमज़ा शहबाज़ खे जेल में कोरोना थियो आहे। मुशर्रफ खां पोइ हू नैब न्याज़ी गठजोड़ जे इंतकाम खे साबित क़दमीअ सां मुंहुं ॾेई रहियो आहे। लाहौर जे इलाइक़े गुजरपुरा वेझो मोटरवे ते ॿारनि आॾो औरत सां लॼालुट वारे वाक़े में मुलविस ॿिन्ही जवाबदारनि जी सुञाणप थी वई। पंजाब सरकार पारां मुख्य जवाबदार आबिद ऐं संदसि साथी वक़ारुल हसन जी गिरफ़्तारी में मदद करण ते 25 लख रुपया इनाम ॾियण जो ऐलान। पंजाब जे वॾे वज़ीर ऐं ॿियनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान IG पंजाब इनाम गनी चयो त जवाबदार आबिद जो वास्तो बहावल नगर ऐं संदसि साथी वक़ारुल हसन शेखपुरा जो रहवासी आहे। हिक छापे दौरान जवाबदार आबिद पुलिस खे ॾिसी घरवारी सां गॾु फसलनि मां फ़रार थी वियो। ॿई जवाबदार जल्द कानून जी पकड़ में अची वेंदा। पुलिस जूं टीमूं सनन ॻोल्हा में रुधल आहिनि। मुतासिर औरत जे कपिड़नि ऐं ॿियनि शयुनि मां मिलियल DNA सां जवाबदार आबिद जो DNA मैच थी वियो आहे। आबिद जो क्रिमिनल रिकॉर्ड अॻु ई मौजूदु आहे। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार चयो त ॿिन्ही जवाबदारनि खे सख़्त तरीन सज़ा ॾियाराई वेंदी। मुतासिरा औरत बाबति नामुनासिब बयान ॾींदड़ CCPO लाहौर खे 7 ॾींहनि अंदरि वज़ाहत करण लाइ शोकॉज़ नोटिस उमाणियो वियो आहे। जवाब अचण बाद कानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी। कराची जे क्लिफ्टन वारे इलाइक़े मां काज़किस्तान मासण औरत जो लाश हथ अचण वारे मामले नओं रुख़ इख्तियार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त औरत जी ॿीहर पोस्टमार्टम रिपोर्ट में क़त्ल जो इंकशाफ थियो आहे। वाक़े जो केस दाख़िल करे मक़तूला जे मुड़ुस फारूक खे बि जांच में शामिल कयो वियो आहे। कंदकोट भरिसां दुरानी महर थाणे जी हद में 2 धरनि में पुराणी तकरार तां छेड़े दौरान फायरिंग में मारिजी वियल औरत सूदो 3 ॼणनि जो क़त्ल केस बि दाख़िल न थी सघियो। गिरफ़्तारीअ जे ख़ौफ़ सबबि 5 ज़ख़्मियुनि मां कंहिंखे बि अस्पताल मुंतक़िल न कयो वियो। जागीराणी बिरादरी जे 2 धरनि में झेड़े दौरान हथियारबंदनि ॿेड़ी ते सवार माण्हुनि मथां फायरिंग करे ॾिनी। केतिरी ई देरि ताईं फायरिंग जो सिलसिलो बि जारी रहियो। मारिजी वियलनि में ॿेड़ी सवार नूरुद्दीन जागीराणी ऐं सरफराज़ जागीराणी शामिल। खूनी झेड़े सबबि इलाइक़े में ॾहकाव पखिड़ियल। पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ असराइती कार्रवाई करण बदिरां रिवायती कार्रवाइनि में रुधल। जी हाँ, तमाम हालत ख़राब आहे।
वीचारा माण्हू जिथे जिथे असां टेंट ॾियूं पिया उन्हनि खे आबाद कयूं पिया, जिथे असां टेंट घटि पिया ॾेई सघूं त अधु जाइनि ते माण्हू टेंटनि में रहनि पिया ऐं अधु माण्हू वीचारा झूपड़ियूं पंहिंजूं ठाहे प्लास्टिकनि जी उन्हनि खे काठियुनि सां ठाहे मथां प्लास्टिक ॾी हुते वीचारा वेठा आहिनि। वफ़ाक़ खे इहो मद्देनज़र रखिणो पवंदो त सिंध बि जेको आहे पाकिस्तान जो ई सूबो आहे, रुगो पंजाब ऐं KP के न आहिनि पाकिस्तान में। असीं को हिंदुस्तान या इंडिया जो हिसो न आहियूं त असांखे पंहिंजो जेको ड्यूश आहे उनखे हर हाल हर सूरत ॾियणो पवंदो। बाक़ी जेके सिंध गवर्नमेंट जा रिसोर्सिस आहिनि उहे एट पार असां वटि असां यूज़ कंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत बरसातुनि जी तबाहकारियुनि बावजूद सिंध सां वेसा घाती करे रही आहे। वफ़ाक़ी सरकार खे ख़बर हुजणु घुरिजे त सिंध सूबो भारत में न पर पाकिस्तान जो ई हिसो आहे। सूबाई वज़ीर नवाब तैमूर टालपुर जो टाइम न्यूज़ सां ॻाल्हियूं। प्रोग्राम टाइम लाइन में ॻाल्हाईंदे तैमूर टालपुर चयो त एतराफ़ कयो त सिंध अंदरि बरसाति मुतासिरनि जी हालत तमामु घणी ख़राबु आहे। जिन मुतासिरनि खे ख़ैमा न मिली सघिया आहिनि उहे पंहिंजी मदद पाण तहत झोंपड़ियूं ठाहे रहनि पिया। कुझु ॾींहंनि अंदरि रहियल माण्हुनि खे बि ख़ैमा ॾिना वेंदा। वर्कर्स बोर्ड तरफ़ां ज़मीन जी अलॉटमेंट रद्द थियण बावजूद फ्लैट्स जी अॾावत लाइ 30 करोड़ रुपया जारी थियण जो इंकशाफ। बोर्ड ऑफ रेवेन्यू जी इख्तियारनि वर्कर्स वेलफेयर बोर्ड खे ॾिनल 46 एकड़ ज़मीन जी अलॉटमेंट 15 साल अॻु रद्द कई हुई। ज़रियनि जो चवणु आहे त अलॉटमेंट रद्द थियण बावजूद 2019 में ठेकेदारनि खे फ्लैट्स जी अॾावत लाइ सामान जी ख़रीदारी जी मद में 30 करोड़ रुपया जारी कया विया। कोटड़ी लेबर स्क्वायर में सालनि खां अॼल 600 फ्लैट पिणु रजिस्टर्ड सनती मज़दूरनि खे अलॉट न थी सघिया आहिनि। वर्कर्स बोर्ड पोरियतनि खे 3000 फ्लैट अलॉट करण में नाकाम। सखर ऐं हैदराबाद में हज़ार फ्लैट तयारु थियल। नवाबशाह में पोरियतनि लाइ अॼल क्वार्टर्स ते बासरनि जे कब्ज़े जो इंकशाफ। कराची पुलिस तरफ़ां लाड़काणे वासी नौजवान फैसल अबड़ो खे मुंशियात फरोश ताजू अबड़ो ॼाणाए मारण जो इंकशाफ। न्यू कराची जे इंडस्ट्रियल एरिया में मुक़ाबलो ॼाणाए मारियल ताजू अबड़ो जे फैसल अबड़ो तौरु सुञाणप थी। नौजवान जे चाचे मुमताज़ ऐं ॿियनि वारसनि पुलिस जी दावा खे रद्द कंदे चयो आहे त फैसल नूर ॻोठ में निमाज़ पढ़ी रहियो हो त पुलिस खेसि सिफ़ मां कढी ॿाहिरि वठी वई, जंहिं बाद खेसि गोलियुनि जो खाज बणायो पियो। फैसल जे कुझु महीना अॻु शादी थी हुई। गुज़िरियल हफ़्ते ज़ाल खे घुमाइण लाइ कराची वठी आयो हो। पुलिस तरफ़ां जारी कयल क्रिमिनल रिकॉर्ड में फैसल ऐं संदसि घर भातियुनि ते 39 केस दाख़िल हुजण जी दावा कंदे चयो वियो आहे त सरताज उर्फ़ ताजू ते 12 केस दाख़िल हुआ ऐं हू पहिरीं बि 5 भेरा गिरफ़्तार थियो। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स ज़माने ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं न ब्रेक खां।